पाकिस्तान टीम जी 6 भेरे T20 वर्ल्ड कप सेमीफाइनल में पहुंचण में कामयाब थी वई आहे। पाकिस्तान बांग्लादेश के 5 विकेट तां शिकस्त ॾेई छॾी आहे। बांग्लादेश जे कप्तान शकीबुल हसन टॉस खटे बाबर आज़म के फील्डिंग करण जी दावत ॾिनी। बंगाल टाइगर्स पहिरीं बैटिंग कंदे 20 ओवरनि में 8 विकेट जे नुक़सान ते 127 रन्सूं स्कोर कयूं। बाबर आज़म 33 बॉलनि ते 25 रन्सूं ठाहे सघियो, जॾहिं त मोहम्मद रिज़वान 32 बॉलनि ते 32 स्कोर कयो। पहिरीं इनिंग्स में शाहीन शाह अफरीदी 4, शादाब खान 2, इफ्तिखार अहमद ऐं हारिस रऊफ़ 1 विकेट वरिती, जॾहिं त बांग्लादेश जो रांदीगर नजमुल हसन 54 रन्स स्कोर कया। उन खां अॻु एडलेड जे ग्राउंड में खेॾी वेंदड़ मैच में नीदरलैंड ॾखण अफ्रीका खे 13 रन्सुनि तां शिकस्त ॾिनी। पाकिस्तान जी टीम 6 भेरे T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुंचण में कामयाब थी वई आहे। पाकिस्तान बांग्लादेश के 5 विकेट तां शिकस्त ॾेई छॾी आहे। बांग्लादेश जे कप्तान शकीबुल हसन टॉस खटे बाबर आज़म के फील्डिंग करण जी दावत ॾिनी। बंगाल टाइगर्स पहिरीं बैटिंग कंदे 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 127 रन्स स्कोर कया। बाबर आज़म 33 बॉलनि ते 25 रन्सूं ठाहे सघियो ऐं मोहम्मद रिज़वान 32 बॉलनि ते 32 रन्स स्कोर कया। पहिरीं इनिंग्स में शाहीन शाह अफरीदी 4 रांदीगर आउट कया, जॾहिं त शादाब खान 2, इफ्तिखार अहमद 2 ऐं हारिस रऊफ़ 1 खे शिकार कयो। नाज़रीन खे ॿुधायूं पिया पाकिस्तान T20 वर्ल्ड कप में पहुंचण वारो आहे। सेमीफाइनल पाकिस्तान खेॾंदो। बांग्लादेश जो रांदीगर नजमुल हसन 54 रन्स स्कोर कया। पाकिस्तान जी टीम 6 भेरे T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुंचण में कामयाब थी वई आहे। नाज़रीन, अॼु जी मैच पाकिस्तान लाइ इंतहाई अहम हुई। पाकिस्तान अॼु जी मैच खटे सेमीफाइनल में पहुची वियो आहे। जी नाज़रीन, आगाह कयूं पिया पाकिस्तान जी टीम में 6 भेरे T20 वर्ल्ड कप जी सेमीफाइनल में पहुंचण में कामयाब थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पाकिस्तानी टीम खे पिणु कामयाबीअ ते वाधायूं ॾिनियूं आहिनि। जी नाज़रीन, खे ॿुधायूं पिया पाकिस्तानी टीम खे कामयाबीअ ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पिणु वाधायूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान टीम जे 6 भेरे T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुचण में कामयाब थी वई आहे। पाकिस्तान खे कामयाबीअ ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पिणु वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। जी नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त उम्मीद आहे त क़ौमी टीम वर्ल्ड कप पंहिंजे नाम कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां क़ौमी क्रिकेट टीम खे मैच खटण ते वाधायूं ॾिनियूं आहिनि। वज़ीर आज़म चयो आहे त उम्मीद आहे त क़ौमी टीम वर्ल्ड कप में खटींदी ऐं वर्ल्ड कप जो जेको कप आहे पंहिंजे नाम कंदी। आगाह कयूं पिया नाज़रीन, पाकिस्तान जी टीम 6 भेरे T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुची वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त क़ौमी टीम खे वाधायूं ॾियां थो। उम्मीद आहे त पाकिस्तान जी टीम वर्ल्ड कप पंहिंजे नाम कंदी। सिंध जे वॾे वज़ीर पारां पिणु रांदीगरनि खे कामयाब थियण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। संदसि चयो त समूरनि रांदीगरनि खे वाधायूं आहिनि। इनशा अल्लाह हाणे पाकिस्तानी टीम वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में सोभ माणींदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां क़ौमी क्रिकेट टीम खे वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त समूरनि रांदीगरनि बहितरीन कारकर्दगी ते वाधायूं ॾियां थो। वॾे वज़ीर चयो आहे त इनशा अल्लाह हाणे पाकिस्तानी टीम वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में सोभ माणींदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह क़ौमी क्रिकेट टीम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। संदसि चवणु आहे त समूरनि रांदीगरनि खे बहितरीन कारकर्दगीअ ते वाधायूं ॾियां थो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त इनशा अल्लाह क़ौमी टीम वर्ल्ड कप पंहिंजे नाम कंदी। पाकिस्तान जी टीम 6 भेरे T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुचण में कामयाब थी वई आहे।